अज गिला जो ज़मानो आ मुंहिंजा सुहिणा, थोड़ो ख़्याल सां माण्हुनि सां मिलंदो कर। ओ मुंहिंजा जानी, मां सदको वञी घुटा ॾियां हेॾे तोखे केतिरा दफ़ा सम्झायां। अली ख़ुदा जो कसम ही हाणे त मां नथो छो त चांहि स्पेशल कड़क कड़क ठाहे ईंदी मुंहिंजा सुहिणा। हेॾे त ॾिस हिकिड़े मिनट हेॾे ॾिस हेॾे। अॼु गिला जो ज़मानो अथव। जेके थधे जी ॿाड़ थी लॻे, जा बोतल जी प्यास थी लॻे, वञे तो उन जाइ ते गिला करे थो अचे, बोतल पी थो अचे। अल्लाह ॾिसे त ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। ए मुंहिंजा जवानो, अल्लाह जो कसम, या रब ज़ुल जलाल वल इकराम, या रब ज़ुल जलाल वल इकराम, तूं ख़ालिक आहीं, तूं सतार आहीं, तूं गफ़ार। रब तो चए मां सतार आहियां, मैं ऐब ढकींदड़ आहियां, त तूं एॾो सारो चापलूस तूं छो गिला ते लही पियो आहे? जॾहिं ख़ालिक अकबर जहिड़ी हस्ती, जेको परवरदिगार ॾेई न पचारे, हेॾे त ॾिस, हेॾे हेॾे मुहम्मद जो यार केरा? अल्लाह। जॾहिं ख़ालिक अकबर ई इंसान जा ऐब छुपाए वेठो आहे, त तूं छो थो गिला करे? चमड़ा तोखे बोतल पीअणी त पी वञी बोतल। बोतल हिकिड़ी घणे जी आहे? 30 रुपया लाइ 35 रुपया। मूंखे 5 साल थिया न पाकिस्तान आयो आहियां, ख़बर न आहे बोतल जो रेट छा आहे। हे साम्हूं जो त मथां अल्लाह जो कसम बिलुलेन कोच चाढ़े वञा। गिला जो ज़मानो अथव। होशियार थी माण्हुनि सां मिलो, जिन खे हेॾे ॾिस, जिन खे थोरो खिल वारो झटको ॾेखारींदे न 70 गिलाऊं तुंहिंजी आॾो करे वेंदे। वरी ॿिए हंधि वेंदा न त 72 गिलाऊं वरी उते तुंहिंजियूं कंदा। हे गिला जो ज़मानो आहे। हा, थोरो ख़्याल सां, ख़्याल सां। हेॾे हेॾे ॾिस, केॾो मुड़ुसां ईअं साम्हूं थो चवां। रब शल हिदायत ॾींदो तव्हांखे।